ॻोठ मोहम्मद इब्राहिम बकारी जे स्कूल जीपीएस मोहम्मद इब्राहिम बकारी जो स्कूल ज़बून हालत में आहे, जंहिंजी 2 सालनि खां का बि मरम्मत नाहे थी सघी। नई गवर्नमेंट जे तरफ़ खां का बिल्डिंग इशू कई वई आहे। इन दौरान 2 सालनि में के बि एसएमसी जा पैसा बि नाहिनि मिली सघिया। असां एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट टीओ इम्तियाज़ भान डीसी बदीन एसी टंडोबागो खां मुतालबो था कयूं त असांजे स्कूल के एसएमसी ऐं बिल्डिंग जारी कई वञे। एहतजाज दौरान जीएम न्यूज़ जे नुमाइंदे खे ॻोठाणनि नूर अहमद बकारी, यूनस अली बकारी, मोहम्मद अशरफ बकारी, मोहम्मद सिद्दीक बकारी जो चवणु हो असांखे स्कूल जी बिल्डिंग जारी कई वञे ऐं एसएमसी जा पैसा जारी कया वञनि त जीअं असांजा गुलनि जहिड़ा ॿारड़ा तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम न रही सघनि। टंडोबागो रिपोर्ट सरफराज अली बकारी, जीएम न्यूज़ टंडोबागो।